जो दरिया। मच्छरन के ता भजायो मच्छरन के अरे रे चला मच्छर ता के ता कादे तू हो मुड़े चल के अरे चंगाई छुट्टी जो मच्छरन के घर में भजायो ता तापुड़ा तो के खबर ना है सजे घर में मच्छरन सजे घर में जुड़ा थोड़ो वठा कम के वठा लगो पियो। अरे चला बाचो तो तू हटा मुझे सब साथ हो रे जुड़ा जुड़ा तू बाबा के छद कम के पट बाबा गाल हादा सिद्धि जैसी ते मच्छर न भजावन ते सीधे असा तू जी खटा दे तू हो कंदासी वो असा पांच खटा दे तू कंदासी। अरे रे चला कोई वो क्या दम जी बीमारी वो तारी है तू हो के तो साह कर दे मुझे ओ पापा हिंसा तो के सब बीमारू छड़े नु खग पे छड़े दे अरे मुके दी मेरी चला ताई को लवड़ दे दे करी भाई जोड़ कर दे पियो पियो राणा खाना ना मोटे सियाड़ी मजा आगे सिद्धो दो कया तव्हां जेकर मूं बेज़ार आहियो त ॻाल्हि कयो त मां वापसि हली थो वञा। तो खां सां बेज़ार छो थींदासीं बाबा कॾहिं पंध त कॾहिं घोड़े ते हिन ते कॾहिं बि एतवार न कजां। पिणे खे मञाए विझंदुसि रुगो तूं इजाज़त ॾे त मां आदीअ खे वठी वञा। इहा इजाज़त तोखे कॾहिं बि कोन मिलंदी। भाॼाई खे असां कॾहिं बि वञणु कोन ॾींदासीं। कुझु ॾींहं जेकॾहिं मां आदा सां वञी ॻोठा थी ईंदसि त कहिड़ी क़यामत अची वेंदी। क़यामत अचे या न पर असां नज़ीरा खे हिन घर मां वञण जी इजाज़त न ॾींदासीं। मूंखे अंदाज़ो हुयो त तव्हां वॾा ज़िद्दी आहियो पर अॼु पक थी ज़िद्दी आहियूं या तोखे भला अॼु ख़बर पई आहे छा? इन करे चवां थो तो अञा असांजो ज़िद ॾिठो ई न आहे। जेकॾहिं तोखे हिते रहणो आहे न त भल तूं महीनो रही पो जॾहिं वञण जो सोची न अकेलो ठका ॾिजां ऐं जेकॾहिं भाॼे खे गॾु पाण सां वठी वञण जो सोचई त बिना टिकट रवानो करे छॾींदोसि। हाणे ख़बर पई न ख़ुदि तो बाज़ारी आहे तव्हांजे अॻियां। जेकॾहिं इज़त सां रहंदे न लख इज़त कंदोसि आहे। बाक़ी जेकॾहिं इहे टोपी ड्रामा कई बिना टिकट जे रवानो करे छॾींदोसि आहे। मरियम तो सुल्तान वारनि सां ॻाल्हायो? नानी खुदा जे वास्ते 2 रुपयनि जी लालच में छो थी मुंहिंजी जिंदगी बर्बाद करी? ओ छोकरी मां तुंहिंजी जिंदगी संवारिया पई। तुंहिंजी वरियाम सां शादी कॾहिं बि कोन थींदी। हर उबर पंहिंजे दिल में ख्याल रखी वेठी वरियाम जो कढी छॾी हो। मां शादी करण ई नथी चाहियां। यो मथो अछो पंहिंजे छा भाइरनि जे घर में कंदी छा? मरियम समझा छोकरी खे समझा अञा वक्त अथसि। अम्मा सियाणी सच पई चए तू पंहिंजे भाइरनि जे पादरनि जे अॻियां जिंदगी कोन गुज़ारे सघंदी आहे। अम्मा सुखियो टुकुर मूंखे ओॾां बि कोन मिलंदो। हितां खां त वधीक तुंहिंजी उते जिंदगी सुठी गुज़रंदी। हां गोराम तोखे जीअ में जायूं ॾींदो। भला इहो ॿुधा जॾहिं तोसां शौक़ में शादी थो करे त ॾुखियो तोखे कीअं रखंदो? ॻाल्हि सुखी या ॾुखीअ जी नाहे। जॾहिं मुंहिंजी दिलि चवे ई नथी शादी करण ते त पोइ मां गोराम सां शादी छो कयां? सपा कचरी छोकरी आहे। अॼुकल्ह इहे दिलि जूं ॻाल्हियूं हलनि किथे थियूं। जेकॾहिं न तुंहिंजा भाइर तुंहिंजी दिलि जो रायो रखनि हा त केॾा ॾींहं अॻ में तुंहिंजी शादी वरियाम सां कराए छॾनि। ऐं तूं वनवा मां उथी कोन हा छोकरी। ओ सदोरी छॾे हाणे हिन ज़िद खे। जेकॾहिं न भाइरनि जे अज़ाब मां जान छॾाइणी अथई त हिन रिश्ते जी हा करे छॾ। जेकॾहिं न तूं पंहिंजे भाइरनि जे अज़ाब में ज़िंदगी गुज़ारण चाहीं थी त पोइ मां त तुंहिंजे लाइ कुझु कोन थी करे सघां। मां तकड़ नाहे ॿ ॾींहं अञा तो वटि आहिनि। 2 ॾींहंनि खां पोइ मां ईंदसि
तू तेस ते सोचे वठ मरियम समझा पांजी छोकरी के रोज रोज अड़ा रिश्ता कोन मिलंदसे अगते तहां जी मर्जी मां भला छा थी कर सका। केड़ा हाल सुल्तान? जॾहिं असां तव्हां सां सभु रिश्ता ई ख़तम करे छॾिया पोइ बार बार अची असांजे मुंहुं छो लॻंदो आहीं? सुल्तान तव्हां सदोरीअ जो ॿिए हंधि रिश्तो करे हुनजे मथां ज़ुल्म था कयो। तूं केरु थींदो आहे असांजे घर जे मामलनि में ॻाल्हाइण वारो? अॼु खां पोइ जेकॾहिं अहिड़ी का हरकत कई न त बेदतो करे घर मोकिलींदुसि आहीं। हिकु चकर न पर 1000 दफ़ा चवंदुसि तव्हां ग़लति था कयो। ज़बान बंदि रख। हां चवां थो त कढ छा कदे? हां छा कदे? हल 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 पुठी सां न लाए जॾहिं तूं छा कल लाई है? तूं कहिड़ो ठोको न आहे सवण खान जी खल लाए। छो थो पादरनि खे कूर कूर कनि? जेकॾहिं इज़त प्यारी अथई न त हितां पेर ठाहे न त उहो असर कंदो साईं जो सॼी दुनिया ॾिसंदई। हक़ ऐं सच था चऊं न त कवड़ थी लॻई। अदा ही बकवास कंदो रहंदो जेसिताईं हिनखे सुठो सटको न ॾींदुसि। मां चवां थो पेर ठाहे सावण छो तो अच्छी ॾाढी में पंहिंजी बेइज्जती कराइण चाहीं? जेको न तव्हां सदोरीअ मथां ज़ुल्म कयो था न इन जी सज़ा कुदरत वारो ॾींदव। हा कुदरत वारो। बोलो जेसी त हिन खे पादर न लॻंदा न ही कोन सुधरंदो। अदा पीअर सावण जी खल नथन ॾिसंदे। अदा वारा कॾहिं बि न मुड़ंदा। मुंहिंजी ऐं गोराम जी शादी कराइण खां शादी कराए पोइ सुख जो साह खणंदा। इन खां पहिरियां जो इहो रिश्तो थिए मूंखे कुझु अहिड़ो करणो पवंदो जीअं हू पाण मुंहिंजो रिश्तो वठण खां इनकार करनि। छा कयां? आख़िर छा कयां? जो गोराम मुंहिंजो रिश्तो वठण खां इनकार करे छा कयां? हा मूंखे नानी सियाणी जे ॾिनल वाट ते हलणो पवंदो। थोरो मुश्किल आहे पर ॿी का वाट बि त नाहे रही। पंहिंजी जान बचाइण लाइ इहा वाट नाइणी पवंदी। इहो ई रस्तो रहियो आहे मूं वटि। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। बाबा जॾहिं तोखे ख़बर बि हुई त हिन वक़्तु ये सुल्तान वारा होश में न आहिनि पोइ तोखे कहिड़ो लाचार उन्हनि सां ॻाल्हाइण जो? पुट इहा ख़बर हुई त होश में न आहिनि पर हेतिरा छिता लॻा था वतनि हुनजी ख़बर मूंखे कोन हुई। वेड़े जॻह खां हमेशा पासे ते रहिबो आहे। कंहिं महिल बोझा हणी सघे थो। ये वेड़ा ढगा न पर छिता कुत्ता अथई खुदू भई हर ईंदड़ वेंदड़ माण्हू खे चक था पाइनि। इन करे सॼे ॻोठ वारा हिननि जे ख़िलाफ़ आहिनि। जॾहिं अहिड़ा ख़तरनाक आहिनि उनखे ॻोठ मां अदा कंहिंजी मजाल आ जो सुल्तान वारनि खे हितां लॾो खणाईंदा। सॼे ॻोठ खां हू ॾाढा न आहिनि भाॼाई पर सिर्फ़ु असां में ॿधी न आहे तॾहिं सुल्तान वारनि जो दिमाग़ ख़राब थी विया। पर जेकॾहिं असां पाण में सभु हिकु थी वञूं न पोइ ये सुल्तान वारा सॼे ॻोठ खां ॾाढा कॾहिं बि कोन थींदा। ॻोठ वारनि खे हिकु छो था कयो? तूं छा थो सम्झे खुद असांजे चवण ते ॻोठ वारा सुल्तान वारनि जे ख़िलाफ़ थी ईंदा? कोशिश त करे सघे थी न। तूं सॼो ॾींहुं मां तो हिन घर में वेठो थो खाई तूं हिन कम सां लॻी वञ। घर सभिनीनि ॻोठ वारनि खे गॾु बाबा ॿीहर हाणे तूं सुल्तान वारनि खां पासीरो रहंदो कर। ॿीहर सुल्तान वारनि सां ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। पुट मां हिन कोशिश में आहियां त मतां सुल्तान वारा राज़ी थी पवनि। बाबा इहे हाणे कॾहिं बि राज़ी कोन थींदा। हाणे खां असांखे ॿी वाट ॻोल्हणी पवंदी। बानो बेगम इहो सच थई त गोराम ॿी शादी करे थो। जाड़े वारनि त रुगो ड्रामो ठाहियो हो पर हीअ हक़ीक़त थई। जेकॾहिं गोराम शादी करे थो त पोइ उनखे असां किथे रोके सघंदासीं? बानो बेगम अञा रिश्तो पको थियो नाहे। जेकॾहिं दुआ पंहिंजे घर हली वेंदी न थी सघे तो मुड़स खे मञाए वठे ऐं इहो रिश्तो न थिए। नानी सियाणी मुंहिंजी गोराम किथे मञींदो? दुआ गोराम तुंहिंजो मुड़स आहे। तुंहिंजी न मञींदो त ॿियो भला कंहिंजी मञींदो? वसाई गोराम जे मथां न मिल्कियत जो जिन सवार आहे। जेसी न उन्हनि खे मिल्कियत न मिलंदी
तेसी सुकून सां कोन वेहंदा। छोकरी जो घर बर्बाद थे उन का बेहतर ना है तो उन का पंजो हिस्सो वंडे दे बानो बेगम। जीअं न कूंज जी मिल्कियत सां झाड़ो वारन हशर कयो, ईअं ई दुआ जी मिल्कियत सां भी हशर थींदो। हिक साल में सजी मिल्कियत तबाह करे छॾींदा। अम्मा मां अॼु शाम जो गुराम सां मिलण वेंदसि। तुंहिंजो मुड़ुस आहे, वञी भले मिलीस, हिक चक्कर छा 10 चक्कर मिलीस। आउं छो तोखे रोकींदसि? जेकॾहिं तुंहिंजे रोकण सां हू बि शादी नथो करे त इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि हूंदी? वञ पुट पंहिंजे घर वञ, वञ पंहिंजे मुड़ुस खे मञाए। जेकॾहिं उन ॿी शादी करे वती ज़िंदगी त तुंहिंजी बर्बाद थींदी न। गोराम खे वसाई बताल कयो वेठी आहे। दुआ केतिरी बि कोशिश करे न हू न मुड़ंदो। अम्मा मां वरी बि कोशिश त करे सघां थी न। ठीकु आहे, ॻाल्हाए ॾिसीस। जे न मुड़े त न्यापो ॾेई अचिजांसि त मूंसां अची मिले। मां ॻाल्हाए ॾिसांसि, सम्झाए ॾिसांसि। हाणे मूंखे रुगो तूं इहो ॿुधाए, तूं मूंखे रिश्तो कराए ॾींदी रुगो आसरा पई ॾी ॻाल्हियुनि खे टारी पई? वसाई तूं सॼो कमु ठाहे छॾियो आहे। हाणे तूं बि तो नंढे हली वञ न। मूंखे पक आहे त तोखे इनकार हाणे कोन कंदा। न माई, पहिरियां मूंखे तूं कमु पको करे ॾे। ईअं न थिए जो मां हुननि जे घर वञा ऐं उहो मूंखे हुतां तड़े कढनि। माई मां त थियसि धारी माई, तूं पाण हली वञ न हुननि वटि त खुली तोसां ॻाल्हाईंदा। बाक़ी मूंखे त रुगो पिया था हा हा कर। नानी सियाणी, मूंखे तूं सिर्फ़ इहो ॿुधाए त हुननि तोखे छा चयो आहे? मरियम राज़ी, बाक़ी सतोरी उहा त सॼी बस छा ॿुधाई। ऐं छोकिरी जे भाइरनि जो छा रायो आहे? मां उन्हनि सां त मिली ई कोन आहियां। तूं उन्हनि सां मिल, मूंखे उन्हनि जो रायो पुछी ॿुधाए। ऐं जेकॾहिं सुल्तान राज़ी थिए थो त ॿियनि खे केरु ॾिसंदो? न भाई न, मां छोकरनि सां कोन ॻाल्हाईंदसि। ऐं उहो सुल्तान उनखे मां वञी चवंदसि त सदोरीअ संग ॾे गोराम जे लाइ न को। जेकॾहिं उनखे ॻाल्हि वणी त कंदो हा, जे न वणेसि त बंदूक हाणे मूंखे ठहियो भाई, हाणे ठहियो। इन्हीअ जो मक़सदु त इहो थियो न त अञा केरु बि राज़ी न आहे। चयमि न त मरियम जो रायो आहे। मरियम जी राय खे केरु थो ॾिसे? जेसि ताईं न सुल्तान राज़ी न थींदो त इहो रिश्तो न थींदो। भला तूं मरियम सां मिल, हुन खां पुछ हुन सुल्तान सां रिश्ते जी ॻाल्हि कई आहे या न। पोइ ठीकु आहे, भला मां वरी बि सुभाणे चकर ॾेई तोखे जे हाल वाल ॾेई ॾींदसि। पुट छा थो सम्झे? सुल्तान वारनि जो कुझु ज़ोर टुटो आहे या न? बाबा, सुल्तान वारनि जो ज़ोर कॾहिं बि कोन टुटंदो। इहे मरंदा मरी वेंदा पर मुड़ंदा कोन। बाबा, सुल्तान वारनि सां ॻाल्हियूं करणु अजायो आहिनि। जेसि ताईं लठ जे ज़ोर ते उन्हनि खे न झुकाईंदासीं तेसि ताईं उहो असांजी पचर न छॾींदा। पुट जेतिरो झेड़ो टरे ओतिरो बहितर आहे। बाबा, सुल्तान वारनि खे इहा पूरी पक आहे त छोकिरी असां वटि तरसियल आहे ऐं मां हुन सां शादी करणु थो चाहियां। पुट मूंखे पाण तो मथां शक आहे, किथे भला छोकिरी खे तो लिकाए त नाहे रखियो? अदा किथे बाबा सही त नथो चए? पहिरियां त सुल्तान वारनि जो शक, हाणे तव्हांजो शक बि मूं मथां अची वियो। अदा इहो त ॿुधा, राणी तोखे चाहींदी पोइ बग़ैर ॿुधाइण जे हितां कीअं वई? सोठ जे इहा ॻाल्हि आहे त ॾोही तव्हां आहियो, सुल्तान वारनि जो कड़ो ॾोह आहे। जॾहिं तव्हां घर जा भाती मूं मथां इहो इल्ज़ाम हणंदव उहो त सुल्तान वारनि जो शक जाइज़ आहे। ॾिसो पुट दिलबर, तूं असां सभिनी खे बेवकूफ़ बणाई थो अचे, जॾहिं त छोकिरीअ खे तो ई लिकाए रखियो आहे। अदा भला ॿुधा त सही, असांजी भाॼाई किथे आहे? तव्हां सभु मूंखे डंग राईंदव, लेकिन न तव्हां सभिनी जी शादी मूं मथां बीठी न त पोइ पुलिस दादनि खां पोइ मूंखे गिरफ़्तार करे खणी वेंदी। ज़मानत त मंज़ूर थींदी कान, पर 7 साल टीप पक्की आहे। अदी मरियम, हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। जेकॾहिं तव्हांखे गोराम जे लाइ संग ॾियणो आहे न त ॿुधायो, न त उन जे लाइ वञी काथे मां ॿिए हंधि रिश्तो ॻोल्हियां। तोखे मूं त ॿुधाए छॾियो आहे, पोइ बार बार भगी छो बीठी आं? धूती तुंहिंजी हले किथे थी? पहिरियां मूंखे सुल्तान जॾहिं जवाब ॾिनो न तॾहिं मां न ईंदसि। सियाणी अचे सुल्तान अॼु त मां हुन सां ॻाल्हाईंदसि, पोइ तोखे वणंदी ॾींदसि। ए मरियम, हेतिरा ॾींहं तो सुल्तान सां ॻाल्हायो ई कोन्हे को? छोकिरनि सां मूं ॻाल्हायो आहे, सुल्तान राज़ी आहे, मल्हार इनकार थो करे, गुलू माट में आहे। अॼु मां उन्हनि सभिनी खां फ़ैसिलो वठंदसि। उन्हनि जेको बि रायो ॾिनो तोखे सुभाणे मां आगाह कंदसि। अदी मरियम, राति तूं कहिड़े बि हाल में पंहिंजे छोकिरनि सां ॻाल्हा ऐं सुभाणे मूंखे वर्दी खपे। जेकॾहिं इनकार था कनि त मां वञी ॿिए हंधि को गुलाम जे लाइ रिश्तो ॻोल्हियां। इनकार समझ, जिते तुंहिंजी दिलि चए न उते वञी गोराम जो रिश्तो ॻोल्हे। बाक़ी मां हुन सां शादी न कंदसि। शादी कान कंदी आहियां, बाक़ी ॿारनि जे पादरनि में पई हुजिजाए। तूं हिनखे छॾ माई, तोखे सुभाणे मां पकी वर्दी ॾींदमि। ठीकु आहे मरियम, मां सुभाणे ईंदसि, पर मूंखे वर्दी पकी खपे।
जॾहिं तुंहिंजा माउ पीउ मूंखे सहन ई नथा त असां अम्मा बाबा जे घर हली छो नथा रहूं? मां त कोन ॾींहुं बि चयो न त मां अम्मा ऐं बाबा खे कोन छॾींदुसि। हू पाण इन ॻाल्हि ते राज़ी आहिनि त असां उते हली रहूं, पोइ तूं छो इनकार थो करी? अम्मा ऐं बाबा तुंहिंजे बेज़ारीअ खां था चवनि, सची दिलि खां कॾहिं बि न चवंदा त मां हुननि खे छॾे ऐं सावरनि जे दर ते वञी रहां। हू असां खां बेज़ार आहिनि। जेकॾहिं तोखे मूं ते यकीन न आहे त उन्हनि सां वेही ॻाल्हाए ॾिस। ठीकु आहे मुंहिंजो, ठीकु आहे। जेकॾहिं तूं चईं थी त मां हिकु चकर अम्मा ऐं बाबा सां ॻाल्हाईंदो। जेकॾहिं हू इहो चवनि त असां हितां हलिया वञूं, छा तूं मूंसां गॾु अम्मा बाबा जे घर हलंदे? ठीकु आहे, मां अम्मा ऐं बाबा खां पुछां थो। जेकॾहिं हू दिलि सां इहो चाहिनि था त मां हितां निकिरी तोसां गॾु हली तुंहिंजे पीउ माउ जे घर ते रहां त पोइ ठीकु आहे, मां तुंहिंजे घर हली रहंदुसि। पंहिंजी ज़बान तां फिरी न वञजांइ मिठल। मां चयो न कोन फिरंदुसि, मां तोसां गॾु हली रहंदुसि बस। कुझु वक़्तु असां जॾहिं इन्हनि खां अलॻि रहंदासीं न, पोइ इन्हनि खे अहसासु थींदो। अलाए छो तव्हां पाण में हिक ॿिए खां बेज़ार आहियो। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आख़िर मसलो छा आहे? साईं हिकु ॻाल्हि चवां जे मञो त बनवे खां मस्ते मूं तुंहिंजी कंहिं ॻाल्हि खां इनकार कयो आहे जो हाणे तुंहिंजी ॻाल्हि न मञंदुसि। मां चाहियां थी त कंहिं यतीम घर मां कुझु सुठो छोकिरो वठी अचूं ऐं हुनखे पालियूं। परायो पुटु पालींदी? जंहिंजे न अॻियां पोयां केर बि न हूंदो, उहो परायो कीअं थींदो? असांजो ई थींदो न। तुंहिंजो मक़सदु त हिन समूरी मिल्कियत जो असां को वारिस वठी अचूं। असांखे पंहिंजी पीढ़ीअ जो को सहारो घुर्जे। छोकिरियूं केसी ताईं असीं पाण वटि रहंदासीं? हू न्याणियूं ॿार आहिनि, आख़िर हिक न हिक ॾींहुं त हू पंहिंजे घर हलियूं वेंदियूं न। पर छा तुंहिंजी छोकिरियूं न चवंदियूं त असांजी मिल्कियत जो हिसो हुन यतीम ॿार खे ॾेई छॾियूं? उन्हनि जो जेको हक़ बणिजे पियो उहो उन्हनि खे मिलंदो। कूंज त पंहिंजे हिसे जी तबाही करे चुकी आहे, बाक़ी रहियो दुआ जो हिसो, उहो जॾहिं चाहींदी हुनखे ॾेई छॾींदासीं। थोरो सोच, दुआ न चवंदी त मूंखे मुंहिंजी मिल्कियत जो हिसो पहिरियां ॾियो आहे त गोराम ॿी शादीअ बारे में न सोचे हा? दुआ गोराम खे कोन थी सुञाणे छा? दुआ जे हिसे मिलण खां पोइ त गोराम अञा बदिलजी वेंदो। हींअर अञा बि दुआ जे मिल्कियत जी लालच अथसि त हुनजी हेठाई करे पियो। बेगम दुआ खे असीं संदसि मिल्कियत जो हिसो ॾियूं था, पोइ दुआ ॼाणी हुनजा नसीब। ठीकु आहे, मां दुआ खे चवां थी त 2 ॾींहंनि में हुनजे हिसे जी मिल्कियत हुनखे सी ॾियूं था, पोइ ॾिसूं त गोराम दुआ जी केतिरी इज़त थो करे। अबा सियाणी रोज़ रोज़ भगी बीठी आहे, हाणे तव्हां ई ॿुधायो त मां हुनखे कहिड़ी वणंदी आहे? मासी तोखे चयऊं न, तूं हा करे छॾ। नादा न, अदीअ जो रिश्तो गोराम खे कॾहिं बि कोन ॾींदासीं। तूं केरु थींदो आहीं घर जा फ़ैसिला करण वारो? तूं वॾो आहीं, घर जा फ़ैसिला करे सघीं थो, पर तुंहिंजे हिन ग़लति फ़ैसिले में असां तोसां कॾहिं बि गॾु कोन हूंदासीं। इहा शादी हर हाल में थींदी, पोइ भल तूं राज़ी हुजीं या न। इहा शादी मां कॾहिं बि थियण कोन ॾींदुसि। तूं मुंहिंजे फ़ैसिले जे ख़िलाफ़ थी बीठो आहीं? मुंहिंजे फ़ैसिले जे ख़िलाफ़? इहो तुंहिंजो ग़लति फ़ैसिलो आहे अदा, मां कॾहिं तुंहिंजे ख़िलाफ़ थी बीठो आहियां। ज़बान बंदि रख। अदा होश न वञायो होश। पोइ सम्झाए पंहिंजे मस्ताने खे ही केरु थींदो आहे मुंहिंजे फ़ैसिले जी इनकारी करण वारो? अदा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं अदी जी शादी थींदी न, वरियाम सां थींदी, जंहिंखे उहा चाहे थी। बस पंहिंजी इहा ज़बान बंदि रख, न त कयां न हिते जो हिते पूरो। हिन दर ते मां हुननि खे कॾहिं बि अचण कोन ॾींदुसि। सुभाणे सावण ऐं वरियाम सां मिलां थो, ददीअ खे अची वनवा में विहारे। तूं एॾो बेग़ैरत बणिजी वेंदे मूं कॾहिं सोचो बि न हो, मल्हार। अदा मां अदी जी ख़ुशी जी ख़ातिर कुझु बि करे सघां थो। जेकॾहिं इहा ॿाराणी कई थई त तोखे हिन घर मां तड़े कढंदुसि। ठीकु आहे अदा, जेकॾहिं तूं एतिरो कठोर थी बीठो आहीं, हिन घर में जेतिरो तुंहिंजो हिसो लॻे थो ओतिरो मुंहिंजो बि लॻे थो, मूंखे वंडे ॾे। छा हिन घर जो तोखे हिसो घुर्जे? बेशरम, बेहया, बेगैरत, तू हिस्सा कंदे? गुलू इनके समझाए, इनके इन घर जो हिस्सो वंडे दे। अदा जेकॾहिं अदो मल्हार होश में न आहे त तूं पंहिंजे पाण खे संभाल। जेकॾहिं हिक ॿिए जी गिचीअ में हथ विझंदो त
त ॻोठ वारा माण्हू खिलंदा। कुछ भी चमन हाणे मूंखे इनजी का बि ज़रूरत न आहे। हाणे या ही घर में रहंदो या मां। ठीक है, तव्हां इन घर में रहो, मां वञी उतां ते रहां थो। बाक़ी हा, आदीअ जी शादी गौराम सां थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। हा हा रोकला तोखे, इहा शादी मां तोखे कराए ॾेखारी, तूं इहा शादी रोके ॾेखारजां। ये दुनिया जो दरिया